पुट मलूका तो पक सुञाता जो हू गोलो ऐं हुन सां गॾु हुनजा माण्हू हुआ? हा काका, मूं पक सुञाता हुआ। हिकु गोलो हुयो ऐं ॿिया कुझु हुनजा माण्हू बूथ ॿधल। गोले बछो पिया ऐं हुननि मूंखे मार बि कढी। वो तो सबूत पक्को है काका। खैरू आउं तो चवां थो थाणे ते हली पुलिस खे रिपोर्ट लिखायूं। ना बा न, पुलिस असां सां कहिड़ो दाद फरियाद कंदी। अबा इहा ज़मीनूं, इहे होड़ा, इहे तड़, इहे दरिया ऐं इहा पुलिस सभु इन्हनि वॾनि माण्हुनि जी आहे। उहो असां सां कीअं वहिंवार कंदी? काका ईअं माट करे वेहण सां पाण सां अञा ज़ुल्म वधंदा। डंडे खे साम्हूं डंडो ऐं पत्थर खे साम्हूं पत्थर ॾियणु घुरिजे। पुट तूं थो करीं लिखियल पढ़ियल माण्हुनि वारियूं ॻाल्हियूं। असां जाहिल अणपढ़ियल माण्हू हिन सां कीअं पूरा पवंदासीं? आउं सां गॾु आहियां, आउं जी हर मदद कंदुसि। जेकॾहिं आहीं चवंदा त आउंखे वकील बि मुफ़्त में करे ॾींदुसि। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे जेको मूंसां गॾु पढ़ियो आहे। बराबरि पुट जानब, तूं इहो सभु कुझु करे सघे, पर असां इहो करणु नथा चाहियूं। असांजा जूपा जड़ो करे दरिया जे पाणी ते बीठा आहिनि। जे रस्मतार खाने जे होड़े जी हिकु छोली अचे न त भला किथे वञी पहुचे। काका आउं जी मर्ज़ी आहे, पर मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे त मुंहिंजे दोस्त मलू खे गोले वारनि धकणी सुठो की न कयो आहे। बसि अवा, असां ग़रीब मिसकिननि माण्हुनि सां काती ऐं गिदरे वारो कमु आहे। असां कयूं त कुझा कयूं। तुंहिंजी भलाई जो तूं पुछणु आहे ऐं मदद जी सलाह बि कई। अलाह तोखे ख़ुशि रखंदो। मलूक हाणे आउं भली वञा? तूं मानी गिराक थींदो वञी हा? न, तुंहिंजी मानी आउं तॾहिं थींदुसि जॾहिं तूं ठीकु थींदे। पर मलूक तोखे यादि आहे की न, पाण दरिया अंदरि हली शिकार कंदासीं, पोइ उते मानी पचाए बि खींदासीं ऐं फोटू बि कढंदासीं। तोखे यादि आहे की न? हा जानब, मूंखे सभु कुझु यादि आहे। त पोइ बसि ठीकु आहे, हाणे तूं रुगो ठीकु थी, तुंहिंजी मानी पोइ उते खींदासीं। ठीकु आहे जानब। अदा मलू, मूं तुंहिंजे लाइ खीरणी ठाही आहे, अचे वठि। मूंखे ॾे धीअ, आउं पंहिंजे बचिड़े खे पंहिंजे हथनि सां खाराईंदसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।